जीएम सैयद जी फिक्र सां राजस्थान पार्टी जंहिंमें जीए सिंध rahbar डॉक्टर यासर साहब जिसम आरिसर साहब मतलब असलम तहकुली जीए सिंध पार्टी मतलब नवाज खान जो जीए सिंध तहरीक मतलब सुन्नी सिंधी असां गॾियल फ़ैसिलो करे जीए सिंध बार जे चेयरमैन उन्हनि सारियो साहब जीए सिंध बार जे चेयरमैन रियाज़त जाने के 7 जुलाई ते मुतफ़क़ा तौर ते जीए सिंध रहबर कमेटी जो सरबराह मुक़ररु कयो। अॼु असां चो इजलास कयो आहे ऐं असांजी पहिरीं तारीख़ी प्रेस कॉन्फ्रेंस आहे। मजमूई तौर ते जीए सिंध रहबर कमेटी में शामिल पार्टियुनि जो इत्तफ़ाक़ सां उसूली तौर ते चयो आहे त साईं जीएम सैयद उनजो फ़िक्र असांजो रहबर ऐं रहनुमा आहे। उन सैयद जे फ़िक्र जे रोशनी में जीए सिंध रहबर कमेटी 7 नक़्तन ते गॾियल जदोजहद जो ऐलान कयो। उहे 7 नुक़्ता जंहिंजो ताज़ो पहिरियों नुक़्तो इहो आहे त सिंध जा माली वसीला जेके सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहिनि जेके मुल्क जा हुकुमरान लुटमार जो माल सम्झी फुरे ऐं विकिरो करे रहिया आहिनि तिनकी हिन इताद वाज़िह मज़म्मत कई त सिंध जा वसीला कराची पोर्ट सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। पोर्ट कासिम सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। कराची एयरपोर्ट सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। स्टील मिल जी 20,000 एकड़ ज़मीन सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। इहो कंहिं इख्तियार ॾिनो आहे मुल्क जे हुकुमराननि खे त उहे असांजा वसीला खपाइनि ऐं चवनि त इन करे था वसीला खपाइनि त मुल्क बहरान में 75 सालनि में असांजे वसीलनि असांजी दौलत ऐं इख्तियारनि जी एतिरी लुटमार थी आहे जो सिंध जा माण्हू ग़िज़ाई किल्लत जो शिकार आहिनि। कंहिं असांखे ग़िज़ाई किल्लत जो शिकार कयो त पाकिस्तान में असां ग़रीब ऐं भुखिया इहो मुल्क जो ग़ुलामाना निज़ाम जेको सिंध ते मुसलित आहे इन करे सिंध जा माण्हू भुखिया आहिनि। असांजा वसीला असांजे तरक़ी असांजे नस्लनि असांजे अवाम ते ख़र्च करण जी बजाय तव्हां ॿाहिरनि मुल्कनि खे विकिरो करे ॾियो असांजी मज़म्मत आहे ऐं वाज़ेह कयूं था त हुकुमराननि जा कयल मुआहिदा सिंध जे माण्हुनि खे क़बूल न आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ यूएई जो एहतराम कयूं था पर कराची पोर्ट सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। कराची एयरपोर्ट सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। असां सभिनी दुनिया जे मुल्कनि जो एहतराम कयूं था। सिंध जा वसीला को नीलाम घर में विकिरो करण जी हुकुमराननि खे इजाज़त न आहे। तंहिं करे जीए सिंध रहबर कमेटी इहो बि वाज़ेह करे थी त पंजाब जो सिंधु दरिया ते गैर कानूनी कब्ज़ो आहे। इहो असांजे इताद जो ॿियो नुक़्तो आहे। सिंधु दरिया सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। मुसलसल पंजाब जो पाणी ते धाड़ो मुसलसल गैर कानूनी केनाल सिंधु नदीअ जे भरथू नदियुनि ते डेम ठाहिण जो फितरत उसूल ऐं इंटरनेशनल लॉ जे ख़िलाफ़ आहे। तंहिं करे असांखे इहो पाणी ते कब्ज़ो क़बूल न आहे। असां चऊं था त
मुमताज़ मुआहदे मूजिब सिंध में पानी ॾियो। मुसलसल पानी ते धाड़े जे करे सिंध में माहौलियाती ऐं मुआशी बर्बादी थी आहे। तंहिं करे सिंध पंजाब एग्रीमेंट मुताबिक़ असांखे पाणी ॾियो। ॿिया छा सभु कूड़ा आहिनि ऐं असांखे को सिंधु दरिया जो रुख बदिलाइण ॿियो असांखे क़बूल न आहे। इनजी मज़म्मत कयूं था। सिंध पंजाब ट्रीटी मुताबिक़ असांखे पाणी ॾियो। जो नुक़्तो लखा एकड़ ज़मीनुनि ते मेगा हाउसिंग स्कीमूं ऐं कब्ज़ो क़बूल न आहे। मुतालबो कयूं था त मलक रियाल जेके 190 मिलियन पाउंड जेका अरबन डॉलर थियनि था, इहे वसीला वफ़ाक़ी हुकूमत या पंजाब जी मिल्कियत न आहिनि। असांजा वसीला फौरी वठी मलक रियाल जो सिंध जो ज़मीनूं खपाए इंग्लैंड पैसा खणी वियो आहे। पैसा सॼे माण्हुनि खे मोटाए ॾिना वञनि। ऐं जेके सुप्रीम कोर्ट में गैर कानूनी जस्टिस खोसा, जस्टिस साकिब निसार या जस्टिस बंदियाल जेके असांजे पैसनि ते कब्ज़ो करे सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में रखिया उहे पैसा सॼे माण्हुनि जे बुख ऐं गुरबत जे ख़ात्मे ते ख़र्च कयो ऐं असांजी तरक़ीअ ते असांजा पैसा असां ऐं मेगा हाउसिंग स्कीमूं तव्हां बैनुल-अक़वामी बिरादरी सां मुआहिदो कयो था त असां ज़राअत पोखींदासीं, पर लखा एकड़ ते हैदराबाद ऐं ॼामशोरे जो सॼो सुपर हाईवे ॿिन्ही पासनि खां, हिकिड़े पासे खां मुल्क जी डिफेंस मिनिस्ट्री ऐं ॿिए पासे खां कब्ज़ागीर माफिया जंहिंखे सरकारी सरपरस्ती हथ आहे, उहा असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे कराची, कटो, ॼामशोरो असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा ऐं मेगा हाउसिंग स्कीमूं ठाहिण बंदि कयो। किताब जो नुक़्तो आहे अफगानिस्तान मुस्तक़िल अफगानिस्तान आहे। इंटरनेशनल का बि उते इंटरफेरेंस कोन्हे। तंहिं करे अफगाननि खे जेको तव्हां हिते गैर कानूनी तौर ते राज वेठाओ, अफगानी फौरी तौर ते असांजी ज़मीन ख़ाली करे वफ़ाक़ी हुकूमत जो एग्रीमेंट ख़तम थी वियो आहे। जॾहिं यूनाइटेड नेशन, यूरोपीय यूनियन ऐं इंटरनेशनल डोनर्स ऐं ह्यूमन राइट्स इदारा उहे चवनि था त उहे माण्हू टेंपू ख़तम आहिनि अफगानिस्तान वञनि, त पोइ पाकिस्तान सरकार उहे जाली NIC या जाली पासपोर्ट ॾेई थो जो शहरी करे थी। अफगानी ॿाहिरि निकिरी वञनि, उहे गैर कानूनी ताक़ीनी वतन आहिनि, दहशतगर्द आहिनि, असांजे लाइ अमन अमान ऐं असांजे वजूद जे लाइ ख़तरो आहे। असां पुरअमन क़ौम आहियूं, असांजी ज़मीन ऐं वतन ख़ाली कयो वञे। ॿियो नुक़्तो आहे डिजिटल मर्दमशुमारी। हुकूमत जी डिजिटल मर्दमशुमारी फ्रॉड हो। वेठल जमायतूं 28 मई ते असां आम हड़ताल जो सॾु ॾेई उनखे ख़तम कयोसीं। सॼे माण्हुनि रेफरेंडम ॾिनो 28 मई ते, तंहिं करे डिजिटल मर्दमशुमारी ख़तम कई। सिंध जी क़ौमी ऐं जेका ज़बान आहे उहा सिंधी ॿोली आहे। सतो नुक़्तो इन्हनि 7 नुक़्तनि जे लाइ असां सिंधी माण्हुनि वटि वञण जो फ़ैसिलो कयो। अञा हिकिड़ो नुक़्तो आहे त सिंध में सतो नुक़्तो आहे त सिंध में इंसानी हक़नि जी भंटड़ी उहा ख़तम कई। जेका मारवाई अदालत, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ऐं जबरी गुमशुदगियूं आहिनि, उहे असांखे मंज़ूर न आहिनि। सिंधी माण्हुनि जे लाइ तव्हां लाक़ानूनियत पैदा कई आहे। असांजा माण्हू मारियो, खंभियो, गुम कयो ऐं डिसेबल करे माज़ूर करे फिटी कयो, इहो असांखे क़बूल न आहे। इन करे असां 7 नुक़्तनि गो अफगानी गो जो स्लोगन आहे। वसीलन ते जेके आलमी डोनर एजेंसियूं
या कर्ज़ ॾींदड़ इदारा उन्हनि वो केतिरो कर्ज़ वरितो आहे, उनजा तफ़सीलात ॾियो त पाकिस्तान केतिरो कर्ज़ वरितो आहे, उनजा तफ़सीलात ॾियो त सिंध ते उहो कर्ज़ केतिरो ख़र्च कयो। जे तव्हां $1 खरबनि कर्ज़ वरितो आहे त पोइ सिंध त बुखी ऐं भड़भांग आहे। कर्ज़ पाण खाई वञो ऐं ज़मीनूं, एयरपोर्ट ऐं पोर्ट्स असांजा खपनि। असांखे बुखियो बदाम रखे असांजी दौलत खपायो, इहो फ़ैसिलो हुकुमराननि जो क़बूल न आहे असांखे। तंहिं करे जीअं सिंध राबर कमेटी पंहिंजे क़ौम ॾे वञण जो फ़ैसिलो कयो आहे। ही वसीला सिंध जे माण्हुनि जे बहितर मुस्तक़बिल ऐं बदहाली जे ख़ात्मे जे लाइ ख़र्च थींदा। कंहिं बि लुटमार जेका तव्हां असर ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि हुकुमराननि टोलनि जे हवाले करे बर्बाद कयो सिंध खे, इहो सिंध जे माण्हुनि खे फ़ैसिलो क़बूल कोन्हे। साईं जीअन जे पैरोकार फ़ैसिलो कयो आहे त असां अदम तशदुद ऐं पुरअमन जदोजहद जी शुरूआत कंदे अदम तशदुद असांजी जदोजहद जी राह ऐं असांजी राह मशहद उनजो नालो रहबर सिंध साईं जीअन जो फ़िक्र आहे। तव्हांजी महिरबानी।